शिकारपुर शहर ऐं उन जे आस पास में माकड़ जा वॾा जथा हिकु दफ़ो ॿीहर पहुची विया। माकड़ जे जथनि तबाही मचाए छॾी। कणक जे फसल समेत मेवनि साए सावल लूसण सिरे खाई नास करे छॾिया। फसलनि खे कापारी धक आबादगारनि खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। ज़िले इंतज़ामिया तोड़े एग्रीकल्चर खाते बि अमलदारनि माकड़ जे रोकथाम लाइ के बि उपाउ न वरिता। न ज़िले में किथे स्प्रे करायो वियो। हारी आबादगार माकड़ खे भॼाइण लाइ धूल वॼाए ऐं धुओं ज़रिए माकड़ भॼाइण लॻा। आबादगारनि मीडिया आॾो धाईंदे ॿुधायो त हिकु त एतिरी महांगाई आहे, ॿियो असांखे पंहिंजा मुक़ररु अघ बि नथा ॾिना वञनि। वरी मथां माकड़ जो हमिलो, असांजा फसल तबाह थी विया आहिनि। सॼो साल महिनत करे फसल तयारु कयूं पिया, माकड़ फसल खाई नास कया आहिनि। ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त माकड़ जी रोकथाम लाइ को स्प्रे करे असां हारियुनि खे को रिलीफ ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजे फसल खे वधीक नुक़सान खां बचाए सघूं। रिपोर्ट दीदार पलो, शिकारपुर।